गंदाखा जा केतिरा ई गवर्नमेंट स्कूल आहिनि जेके मुकमल तौर ते तबाह थी चुका आहिनि, उन्हनि जी जेके इमारतूं मुकमल तौर ते तबाह थी चुकियूं आहिनि। अहिड़ो स्कूल ॻोठ गुलाम मोहम्मद जमाली जो प्राइमरी स्कूल आहे जेको 1886 में तामीर थियो, अंग्रेज़नि जे दौर में उहो तामीर थियो ऐं सवें साल गुज़रण बावजूदि उहो स्कूल हिन टाइम उहो पंहिंजी पुराणी हालत में मौजूदु आहे। इमारतूं मुकमल तौर ते ख़तमु थी चुकियूं आहिनि ऐं नई इमारत का बि हिन टाइम ताईं तयारु न थी सघी आहे ऐं तो स्कूल जेको आहे तमामु बुनियादी सहूलियतनि खां महरूम आहे। अचो त स्कूल जे ॿारनि, उस्तादनि ऐं हितां जे रहवासियुनि खां वीचार वठूं। जंहिं स्कूल हिन टाइम असां बीठा आहियूं हे ताज़े बरतानिया जो दौर जो ठहियलु आहे ऐं हिते जॾहिं इहो स्कूल हुयो त इन खां बाद ॿियो स्कूल जेको आहे उस्तामोन में और टियों स्कूल जेको आहे डेरा अलायार में हूंदो हो। तव्हां इन को अंदाज़ो करे सघो था कि स्कूल जी जेको आहे बेस आहे केॾी पुराणी आहे। इन खां अलावा जेको इहे स्कूल आहिनि जी तादाद 200 खां ज़्यादा आहे ऐं एॾो तवील अर्सो गुज़रण खां बाद हिकिड़ो अलमियो इहो आहे कि इन स्कूल खे मिडल जो दर्जो बि ॾिनो वियो आहे। हिन टाइम जेको आहे स्कूल जी 4 दीवारी न आहे, बिल्डिंग ख़तमु आहे, 200 खां ज़्यादा तादाद में हिन टाइम मौजूदु आहिनि, वाशरूम्स न आहिनि, हिते पीअण जी पाणी जी सहूलियत न आहे ॿारनि वटि ऐं इन खां अलावा जेको आहे त ॿारनि वटि यूनिफॉर्म बि न आहे। मुख़्तलिफ़ NGO, सरकारी अमलदार प्लस जेके नेशनल पार्टी जा और मुख़्तलिफ़ ॿिए जेके वॾा जेके लीडरान आहिनि हुन हिते अची बीही करे हुननि जेको आहे मुख़्तलिफ़ क़िस्म जा कूड़ा वाइदा करे विया असांखां कि बाबा तव्हां स्कूल मिडल कंदासीं, मिडल जो दर्जो ॾींदासीं। लेकिन अफ़सोस जी ॻाल्हि इहो आहे कि 100 साल खां गुज़रण खां बावजूदि स्कूल जी हालत बद खां बदतरीन थींदी वञे थी पई। मां साईं इन स्कूल गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल गुलाम मोहम्मद जमाली जो हेड टीचर आहियां। तक़रीबन मूंखे 18 साल थी विया आहिनि हिन स्कूल में आहे। स्कूल जी तारीख़ तमामु पुराणी आहे, अंग्रेज़ जे दौर जो स्कूल आहे। अॼु तक उहो ई प्राइमरी स्कूल रहियल आहे। हिन महिल तक जेको असांजी तहसील गंदाखे जो बेस्ट ऐं सभ खां वॾो तालीमी लिहाज़ सां बि बेस्ट स्कूल आहे ऐं तादाद जे लिहाज़ सां 250 खां असांजे बचनि जो ॿारनि जी इनरोलमेंट वधीक आहे। उन जे बावजूदि स्कूल तमामु तर सभु शयुनि जी दुश्वारियुनि जो शिकार आहे। न का सहूलियत आहे पाणी जी, न असांजे स्कूल में बिजली आहे, न 4 दीवारी आहे। एतिरे हद तक जो असां हुकामे बाला खे कई बार स्कूल जो विज़िट कराए चुका आहियूं। B&R जे महकमे वारनि खे घुरायो आहे पंहिंजे तरफ़ां, उन्हनि खे घुराए करे विज़िट करायो आहे। ताहाल सिर्फ़ु हिननि जी रिकॉर्डिंग थी चुकी आहे। ईअं ई मां हिन चैनल जे थ्रू वरी बि गुज़ारिश कयां थो पंहिंजे हुकामे बाला खे, पंहिंजे अफ़सरनि खे, B&R वारनि खे, महकमे खे त अची अञा स्कूल जी हालत ॾींहों ॾींहुं बदतर थींदी थी वञे। लिहाज़ा कीअं बि करे असांजे स्कूल ते जल्द तवजो ॾियनि। स्कूल तमामु ज़बू हाल में थी चुको आहे। हिन महिल असांजे स्कूल जी हालत अहिड़ी आहे जो ख़ुदा न करे कहिड़ी बि महिल को बि वॾो अलमियो पेश अची सघे थो। असां कंहिं बि वक़्तु ख़तरे खां ख़ाली न आहियूं, ॿारनि समेत। लिहाज़ा महिरबानी करे असां हिन सिंध TV चैनल जे थ्रू पंहिंजी रूहदात पेश था कयूं। असांजे मथां गौर करे जल्दी को क़दम खयो वञे। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल गुलाम मोहम्मद जमाली जो ऐं टीचर आहियां हिते हिन वक़्तु मौजूदु आहियां। हे स्कूल तमामु पुराणो आहे, काफ़ी अरसे खां ईअं ई रहियो आहे। आऊं बि हिते तक़रीबन हिन महिल मूंखे 25-26 साल थी चुका आहिनि। मां हिते टीचर आहियां। मां बि 5वीं जमायत हिन स्कूल मां पास कई आहे। सिर्फ़ु हिकिड़ो हे रूम हूंदो हो जिते असां 5वीं जमायत पास कई आहे। असां बि हिते पढ़िया आहियूं। काफ़ी असांजा ॿिया उस्ताद हितां पढ़ी चुका आहिनि। हिन स्कूल ते का बि तवजह न आहे, न का आवाम जी तवजह आहे, न ॿिए का नुमाइंदा जी तवजह आहे, न गवर्नमेंट जी तवजह आहे। हे स्कूल तमामु जेको आहे सो बीमारियुनि में मुब्तला आहे। उनजो मतिलबु इहो आहे त हिन जी 4 दीवारी बि कोन्हे, उहा किरियल आहे। न स्कूल में पाणी जो कोई निज़ाम आहे, न बिजली जो निज़ाम आहे, न 4 दीवारी आहे। स्कूल जी हालत तव्हां पाण ॾिसो था। हिन जो दरो दीवार बि ख़तमु आहे। लैंटर हिन जा किरी चुका आहिनि, हिन जी छतूं किरी चुकियूं आहिनि। हे स्कूल अनक़रीब असांखे नुक़सानु ॾींदो। हिन जो हिकिड़ो रूम हाणे तक़रीबन 2 महीना गुज़रिया आहिनि। असां सुबुह जो असेंबली में बीठा हुआसीं, ॿार असांजा असेंबली करनि पिया। 8:25 ते जीअं असां असेंबली जी घंटी हईंसीं, ॿार अचे मौजूदु थिया त हिन जो पोयों हिकिड़ो रूम किरी पियो। अलाह जी वॾी महिरबानी थी जो ॿार असांजा तमामु मौजूदु हुआ असेंबली में, न त वॾे में वॾो नुक़सानु थी चुके पियो। जे असां का रूम में वेठा हुजूं, ॿार वेठा हुजनि हा त वॾो असांखे जानी ऐं माली नुक़सान जो ख़तरो हुयो। असांजे स्कूल में कोई बि सहूलियत न आहे, न बिजली आहे, न गैस, न पखा आहे। असांजा हे ॾिसे तो इमारतूं सभु भॻल आहिनि। हे असांजे स्कूल में कोई बि कुझु शइ बि न आहे, न आहे हिकिड़ो बि सहूलियत न आहे। असांजो स्कूल अंग्रेज़नि खां वठी टाइम खां जो अंग्रेज़नि ठाहे वियो
उन खां पोइ स्कूल असांजो ड्रहण किरण शुरू कई। असां दाहूं ॾाढा ॻोठ वारनि कयोसीं, ऑफिसरनि खे चयोसीं। हिन महिल त ॻाल्हि केतिरा साल गुज़री विया, सेरापन में हिननि मां हिन महिल ताणी बिल्डिंग किरण ते आहे। नंढड़ा ॿार असांजा तंग आहिनि, हाणे किथे वेहूं काॾे वञूं, कोई अमल दराज़ी न आहे। त ॿिए हंधि कमु थियनि था, असांजे ग़ुलाम खे एतिरो स्कूल पोइते कनि था, मिंटल बि नथो थिए असांजो स्कूल। हाणे सॼा हिकिड़ो बि बतल न आहे। हाणे जिते मास्तर वेहनि था उते सेरां किरिया, ॿ टे छोकिरनि खे धक बि लॻा आहिनि। असां इहो चऊं था महिरबानी करे, बड़ा महिरबानी, असां स्कूल असांजो चौदीवारी आहे, मथे छत आहिनि, इहो सॼो ड्रहे सॼो न थिए, ॿारनि जो ज़िंदगी बचे न त असांजा ॿार मरी वेंदा। सर ये स्कूल असां जिते बीठा आहियूं ॻोठ गुलाम जेको आहे ॻोठ जो स्कूल आहे। हीअ स्कूल तक़रीबन 1886 जेको आहे तामीर थियल आहे। ऐं उन जॾहिं पाकिस्तान ठहण खां अॻु जे जेको आहे हीअ स्कूल आहे, प्राइमरी स्कूल आहे। ऐं हाणे जेको आहे 2017 हले पियो, अञा ताईं जेको आहे हीअ स्कूल प्राइमरी आहे, जंहिंजा ॿारनि जो तइदादु हिन टाइम तक़रीबन 200 खां 250 जेको आहे ॿारनि जो तइदादु आहे। ऐं हे उहा बेल्ट आहे जेको सैलाब जो जेको इलाक़ाई बेल्ट आहे। 2007 खां वठी हिन इलाइक़े में असां वटि सैलाबूं मतिलबु अची चुका हुया। हिन टाइम स्कूल जा बिल्डिंग बिल्कुलु ख़तमु ऐं बर्बादु जेको आहे पयल आहिनि। ऐं ॿार जेके हिन टाइम क्लासनि में वेठा आहिनि, असां उन ॿारनि खे इहो ई असां टीचरनि खे इतला कयोसीं त बाबा हिन खे ॿाहिरि पढ़ायो, कमरनि जे अंदरि जेको आहे हिन खे न पढ़ायो, छाकाणि त हिन जा छतूं दीवारूं बिल्कुलु हर शइ ख़तमु बर्बादु लॻा पिया आहिनि। ऐं इन खां अलावा मां पाण ॻोठ जो काउंसलर आहियां। मां हर ऑफिस में हर इदारे वटि मां वियो, मां एप्लीकेशन दरख़्वास्त ॾेई असां थकी चुका आहियूं। बिल्कुलु सर हिन टाइम में जेके बिल्डिंग आहिनि बिल्कुलु ख़तमु बर्बादु आहिनि। अलाह न करे अगरि बिल्डिंग किरे पियो, मां कोई न जानी नुक़सानु थिए त उनजी ज़िम्मेवार केरु आहे। सफ़ा ख़राबी सूरत हाल आहे। बच्चा हिते सर पढ़नि था पिया, एतिरो हालत ख़राबु आहे, ख़ुदा न ख़ास्ता सुभाणे छत किरी पए या को ॿियो अहिड़ो का नुक़सानु थी पए, उनजो ज़िम्मेवार केरु आहे सर?